ओम शांति। हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा कुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो पीउ निराकार परमात्मा। हाणे मां आत्मा परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां, जेका ब्रह्मा जे तन में अची करे बाबा ॿुधाया थो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा सुवंदा मीठे मीठे बच्चे बाप हाणे आयो आहे ॿारनि खे ज्ञान ॾियण। बाबा हर हिकु ॻाल्हि जो ज्ञान ॾींदो आहे। मनुष्य आत्मा हिन समय घोर अंधियारे में आहे न, तंहिंजे करे बाबा हर हिकु चीज जो यथार्थ ज्ञान ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में अनेक प्रकार जे देवी देवता आहिनि कि माण्हू पूॼदा आहिनि। हाणे बि ॾिसो गणेश खे था पूॼनि। हाणे अहिड़ो त कोई देवता हूंदो न आहे न जंहिंजे हथ जी हाथी जहिड़ो मुंहुं हुजे, परंतु इहे यथार्थ अर्थ सां सम्झो। इहे जो देवी देवताउनि जी अहिड़ी बनावट ठाही अथनि, जानवरनि जहिड़ो मुंहुं ॾेई छॾियो अथनि जीअं हनुमान खे ऐं गणेश खे, इन जो बि यथार्थ अर्थ हूंदो आहे। बाबा चवनि था अर्थ सहित असांखे उहे सभु गुण शक्तियूं पंहिंजे अंदरि धारण करणियूं, परंतु इन रीति माण्हू त मनाईंदा न आहिनि। इन रीति त कोई यादि करे ई नथो। माण्हू त अलाए छा छा करे करे अहिड़ी देवी देवताउनि खे पूॼनि था, लेकिन बाबा चए थो असांखे हर हिकु ॻाल्हि जो यथार्थ अर्थ सम्झणो आहे। इहे सभु शक्तियुनि जो गुणनि जो अलॻि अलॻि प्रतीक आदि पोइ ओड़ा हथ पेर ॾेई करे उन्हनि खे ईअं ठाहियो अथनि। बाबा हाणे आत्माउनि खे ज्ञान छो थो ॾे, छो जो असांजो इन सभिनि कंदे कंदे न बुद्धि जो योग परमात्मा सां टुटी पईंदो आहे। पोइ असांजो मोह, असांजो बुद्धि जो योग उन्हनि मूर्तियुनि में ई रहिजी वेंदो आहे। लेकिन इन मूर्तियुनि खे ईअं पूॼण सां असांजा पाप त नथा भस्म थियनि न, असां आत्माउनि खे ज्ञान शक्ति गुण त नथा अचनि। त बाबा चए थो इन करे हिननि देवी देवताउनि बि परमात्मा खे यादि करे उन्हनि जी आत्मा अहिड़ी शक्ति धारण कई, जे शक्तियुनि खे असां अलॻि अलॻि बनावट ॾेई करे उन्हनि खे अहिड़ो रूप ॾिनो आहे। त असांखे बि परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि एतिरी शक्तियूं धारण करणियूं आहिनि कि असां पंहिंजे जीवन में जेतिरा बि प्रकार जा दुख अशांति आहिनि सभिनि सां मुक्त थी वञो ऐं असांजो जीवन सुख शांति में थी वञे। भोलेनाथ बाप हाणे ॿारनि खे ज्ञान ॾियण आयो। ॾिसो बाबा चए थो सभिनि देवी देवताउनि जे मथां माण्हू केॾी सारो उल्टो सुल्टो चई छॾंदा आहिनि। कृष्ण जे मथां केॾा कलंक लॻाया अथई, वास्तव में हू कृष्ण जे मथां न लॻाया अथई, छो जो कृष्ण त सत्युग में हुयो, उहो अहिड़ो न हुयो। लेकिन परमात्मा सृष्टि ते आयो त कृष्ण जी आत्मा जे 84वें जन्म में जॾहिं परमात्मा प्रवेश कई त परमात्मा जी शक्ति सां सभी मनुष्य आत्मा परमात्मा जे हिन ज्ञान खे ॿुधण लाइ पंहिंजो जीवन बाक़ी दुनियावी जीवन छॾे करे परमात्मा जो इहो ज्ञान वठो। जो लिखाईंदा न कृष्ण एॾनि ॼणनि खे भॻाई पर कृष्ण न भॼाई, परमात्मा जी शक्ति उन्हनि आत्माउनि खे दुनियादारी में रहंदे हुए बि परमात्मा जो ठही करे कीअं असां रहूं उहो सेखाई। बाबा कंहिंखे भॼाईंदो थोरी आहे। बाबा त चईंदो तव्हां जेको दुनिया में जे हिसाब सां रहो था न, तव्हांजो सोचणु ॻाल्हाइणु कर्म करणु उहो परिवर्तन करण लाइ मां तव्हांखे सेखारियां थो, छो जो तव्हांजो ई जीवन तव्हांजी गृहस्थी पहिरियों सुख शांति में हुई, हाणे उहो न आहे। हिन करे बाबा असांखे इहो सभु ज्ञान थो ॾे। बाबा चए थो मां तव्हांजी बुद्धि रूपी झोली ज्ञान रत्न सां थो भरां। शास्त्रनि जा ज्ञान खे रतन न चईंदा आहिनि। ज्ञान रतन उहो हूंदो आहे जंहिंसां
जे ज्ञान खे ॿुधी करे जीवन में धारण करे मनुष्य आत्मा जो जीवन हीरे मिसल थी वियो। उन्हनि जे जीवन में रतन ई रतन हुजनि। हाणे जेको ये ज्ञान रतन असां ॿुधूं था, जीवन में धारण था करूं, इहे ई ज्ञान जा रतन, इहे ई ज्ञान जा रतन असांखे सतयुग में हीरे मोती जीअं मिलंदा। त बाबा चए थो इन ज्ञान रत्ननि जी वैल्यू हूंदी आहे। बाक़ी त दुनिया में माण्हू अलाए छा छा कंदा रहंदा आहिनि, उन्हनि जी एतिरी वैल्यू न हूंदी आहे। शास्त्रनि में त अनेक प्रकार जो ज्ञान आहे, लेकिन उन ज्ञान ॿुधण सां असांखे कोई जीवन में धन थोरी मिलंदो आहे। बल्कि माण्हू कमाई करनि था, अॼुकल्ह शास्त्र आदि कंठ करनि, ग्रंथ आदि पढ़ी वञनि त माण्हू उन्हनि खे धन ॾियनि था। लेकिन ये परमात्मा जो ज्ञान रतन हिकु हिकु शब्द सम्झी करे जीवन में धारण करण सां असांखे सतयुग में स्थूल रतन मिलंदा, जंहिंसां असांजो जीवन हीरे ऐं सोने जो असां घरनि में रहंदा। बाबा असांखे एतिरा चए थो, ये हिकु हिकु ज्ञान रतन लख रुपए जो आहे। बाबा जेको बि ज्ञान ॿुधाए थो, आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जो, ये हिकु हिकु रतन लाखों रुपए जो आहे। हिन समय सभी मनुष्य हिक ॿिए खे पत्थर ई मारदा रहनि, पत्थर बुद्धि ठही आहे न। बाबा हाणे असांखे अची करे एतिरो ऊंचो ज्ञान ॾेई करे पारस बुद्धि थो ठाहे। बाबा चए थो ॾिसो दुनिया जो छा हाल थी वियो आहे। घड़ी घड़ी माण्हुनि खे काल खाई वेंदो। काल सां समय खां पहिरियों शरीर छॾे छॾंदा आहिनि। सतयुग में त हीअं न हूंदो न। सतयुग में जीअं सर्प पंहिंजी पुराणी खाल छॾंदो आहे न, ईअं ई सतयुग में बि असां पंहिंजी पुराणो शरीर ईअं ई छॾंदासीं, ख़ुशी सां कि हाणे मां नए शरीर में वञण वारी आहियां। बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे यथार्थ रीति सम्झणो आहे, छो जी दुनिया में अनेक मतियूं आहिनि न। असां सभिनि जी मत जे अनुसार हलंदे हलंदे मुंझी विया आहियूं। लेकिन हाणे परमात्मा खे यादि करे, परमात्मा जी मत ते हली करे असांखे पंहिंजो जीवन ऊंचो ठाहिणो, ताकि हुन श्री श्री निराकार परमात्मा जी ऊंची मत जी मिले। उनजी ऊंची मत ते हली करे असां देवता था ठहूं। परमात्मा खे सॾु बि त इन करे कंदा आहियूं न, कि अची करे असांखे सुख शांति ॾे। त बाबा हाणे आयो आहे असांखे सुख शांति ॾियण। सुख शांति कीअं मिलंदी? जॾहिं असां बाबा जी चए ते हलंदासीं न। जन जन्मांतर ते असां भॻवान खे पुकारंदे ई आया आहियूं, द्वापर युग खां पुकारंदा आया आहियूं। पर बाबा चए थो मां द्वापर युग खां तव्हांजी पुकार त ॿुधां पोइ, लेकिन मां आयो न आहियां। छो न आयो आहे? छो जी मां मथे वेठे वेठे ॾिसंदो आहियां तव्हां भक्ति में एॾो खोयल आहियो कि मां अची करे तव्हांखे ज्ञान ॾियां त तव्हांखे ॿुधण लाइ समय ई कोन्हे। तव्हां पंहिंजी उन्हनि ई भक्तियुनि जी रीति रस्मनि में लॻा पिया आहियो, त मां अची करे कंहिंखे ज्ञान ॾियां? ॾिसो हाणे बि भॻवानु आयो आहे, चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो। बाबा चए थो इहो भक्ति बि खेल आहे न। जीअं नंढा ॿार पंहिंजे गुड्डी गुड़िया सां खेलंदा आहिनि, पंहिंजी अलॻि अलॻि चीजियूं ठाहे करे खेॾंदा आहिनि, जेकी जिते मन ते जो अचे उहो उते रखी करे हा भई हे ठही वियो। उहे मनुष्य आत्मा बि छा थी करे? ये देवी देवताउनि जी मूर्तियूं, जीअं बाबा चए थो इहे वॾनि ॿार ईअं गुड्डे गुड़िया ठाहे करे खेॾनि था। जंहिंखे जो मर्ज़ी अचे थो उहो हुनजे साम्हूं रखंदो थो वञे, हा भई ये हिनजी सवारी आहे, इहो हीअं आहे, हिनजो पेट वॾो, कंहिंजे हथ में शस्त्र ॾेई छॾींदा आहिनि, कंहिंखे कारो ठाहे छॾींदा आहिनि। मतिलबु त पतो न आहे न। मतिलबु पतो हुजे त असां उन सां फ़ाइदो बि मिले असांखे। त नंढा ॿार जी गुड्डी गुड़िया सां खेॾंदा आहिनि, त वॾा ॿार मंदर आदि ठाहे करे, मूर्तियूं आदि ठाहे करे खेल था खेॾनि। पोइ मूर्तियुनि खे डुबोए था थियनि। त इन खेल में मनुष्य आत्मा केतिरो व्यस्त आहे न। भॻवानु जेको ज्ञान थो ॿुधाए उहो ॿुधण लाइ टाइम कोन्हे।
बसि उहो ई अलॻि अलॻि रीति रस्म सां जो करनि था, उन में केॾो धन ख़र्च थो थिए, समय ख़र्च थो थिए, शरीर जी महिनत थी लॻे थी, शरीर बि त थकिजंदो आहे न। त उहो शरीर जी थकावट ॿियो, हाणे भॻवानु थोरी थो चए तव्हां इहे सभु करो थकी करे पोइ बीमार आदि थियो या कुझु थियो पोइ चओ असांखे भॻवानु ईअं ॾिनई, असां भॻवान जी एॾी भक्ति था करूं, एॾी पूजा था करूं, एॾा पाठ आदि करूं त बि असांजो दुख दूरि नथो करे भॻवानु। अलाए भॻवान खे छा खपे, अलाए हुनखे छा सम्झ में थो अचे। बाबा हाणे आयो आहे असांखे चए थो मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे अंदरि सर्व शक्तियूं, जेकी शक्ति खपेव, जेको ज्ञान खपेव, जेको गुण खपेव, सभु मूंखां हाणे वठो। मूं वटि इहो ई आहे, मूं वटि कोई धन थोरी आहे कि मां तव्हांखे धन ॾियां या चीज़ी ॾियां। मां त तव्हांखे सम्झ ॾियां थो, तव्हां उहा सम्झ वठी करे, शक्ति वठी करे पोइ हुन अनुसार पंहिंजो जीवन जियो, पंहिंजो धंधो आदि करो, पाण ई कमायो न। मां त तव्हांखे सम्झ थो ॾियां न। स्कूल में बि टीचर पढ़ाईंदी आहे त सम्झ ई ॾींदी आहे न। ॿार पढ़ंदो लिखंदो सुठो वञी करे अॻियां नौकिरी धंधो कंदो, उहो ख़ुदि कंदो न, टीचर थोरी हुनखे कमाए ॾींदी। या माउ बाप चलो गॾु धंधो हूंदो आहे त ठीकु आहे, लेकिन त बि ॿार वॾो थींदो आहे, माउ बाप त धंधो सेखारींदा आहिनि न हुनखे, पोइ ॿार ई वॾो थी करे कमाईंदो आहे। ईअं बाबा बि असांखे इहे सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए। बाबा चए थो हाणे मां कलयुग जे अंत में इन करे आयो आहियां छो जी ॿार एॾो व्यस्त हुया भक्ति में, हाणे बि आयो आहे त बि ॿार ॿुधनि नथा। ॿुधनि नथा त दुख कीअं दूरि थिए। इन्हनि इहे सभु करण सां दुख दूरि न थींदो आहे, इहे सभु करण सां असांखे शक्ति न मिलंदी आहे। बस करके थोरी हिकु ॿिनि ॾींहंनि जे लाइ तव्हांखे शक्ति मिलंदी, पोइ वापसि ख़ाली जा ख़ाली थी वेंदव न। त हाणे असांखे त दुख एॾा वधी विया आहिनि त शक्ति बि ज़्यादा खपे, समझ बि ज़्यादा खपे। त हुनजे लाइ हर घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निराकार बाप खे असांखे यादि करिणो ई आहे। छो जी जीअं हिकु मटको पूरो ख़ाली थी वेंदो, असीं सिर्फ़ु थोरी सी देरि नल चालू करे रखूं, बाक़ी बसि बंदि करे छॾूं त उहो जेको बि भरंदा उहो पींदा त सही, वापसि ख़ाली जो ख़ाली। ईअं ई भक्ति जो करूं था न, असां हिकु त भक्ति करूं था त मन नथो लॻे, ईअं ई मथां सिरे करूं था छो जी पुॼे नथी न। भक्ति में महिनत हूंदी आहे त उहो जेको पहिरियों थोरो बहुत मटको भरंदा हुआसीं, पंहिंजे अंदरि शक्ति भरंदा हुआसीं आत्मा में, पोइ उहो ई सॼो ॾींहुं ख़तमु, वरी ॿिए ॾींहुं दुख आयो, वरी ॿिए ॾींहुं दुख आयो, वरी कुझु पाठ आदि करो वरी दुख ख़तमु, वरी कुझु विर्त आदि रखियो भक्ति आदि कई वरी ख़तमु, वरी टे ॾींहुं वरी आयो, वरी रोज़ सुबुह शाम असां करूं था, लेकिन त बि दुख। पिछले जन्मनि जा हिसाब किताब पाप कर्मनि जो बोध त ॾाढो आहे न। त हाणे भक्ति सां असांखे इहे मूर्ति पूजा इहे जेको बि तव्हां करो था, इन्हनि सां असांजा दुख दूरि न थियण वारा आहिनि। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हर कर्म कंदासीं तॾहिं वञी असांजी आत्मा में एतिरी शक्ति भरिजंदी, असांजी आत्मा में जेका पाप कर्म जो लेप शेप चढ़ियल आहे उहो ख़तमु थींदो वेंदो। त हाणे भले तव्हां अगरि करो था त ठीकु आहे, लेकिन बाबा चए थो जरा सोचो त सही, हिन सां प्राप्ति थिए थी, हिन सां कुझु फ़ाइदो आहे? धन ख़र्च, शरीर जी महिनत, एॾो सभु कुझु करो था, तंहिंखां सुठो त शांति सां वेही करे पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करण सां तव्हांजी आत्मा में केतिरी शक्ति भरंदी, केतिरा जन्म जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदा। त हाणे कहिड़ो समय आहे परमात्मा खे हुन रूप में ॾे ऐं हुन तरीक़े सां यादि करणु। हिन में कोई महिनत बि न आहे, कोई ख़र्चो बि न आहे, ऐं काॾे वञण जी दरकार बि न आहे। छो जी बाबा चईंदो आहे मां ॼाणंदो आहियां तव्हां द्वापर युग खां एॾी महिनत कई अथव, एॾो धन ख़र्च कयो अथव कि हाणे तव्हांखे भक्ति बि मन सां नथी पुॼे, सिर्फ़ु ॿाहिरां सिरो था करो। त हाणे मां छा करां, तव्हांजा दुख कीअं दूरि करां? मां त तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां त मूंखे दुख त दूरि करणा आहिनि। हिन करे हाणे मां तव्हांखे सहज उपाय थो ॿुधायां। पोइ बि ॿारनि जी मर्ज़ी आहे। भक्ति जो पाठ हाणे पूरो थी वियो, हाणे आहे परमात्मा खे यादि करे
पंहिंजे 21 जन्मनि जो वरिसो वठण जो समय आहे। हाणे ये पुराणी दुनिया ख़तम थियण वारी आहे, पोइ नई दुनिया अचण वारी आहे। नई दुनिया में त कोई भी प्रकार जी महिनत न आहे, न भक्ति जी महिनत, न धंधी दौड़ी जी महिनत, न ॿारनि खे पढ़ाई जी महिनत। उते कोई प्रकार जी महिनत न आहे, टेंशन न आहे, कुझु बि तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। दुख छा थींदो आहे, विकार छा थींदा आहिनि, कंहिंखे पतो ई न हूंदो आहे। छा सुख शांति वारी दुनिया हूंदी आहे। हाणे त आत्माउनि खे पतो लॻियो आहे न कि मां आत्मा शांत स्वरूप आहियां, शांति धाम जी रहण वारी आहियां, शांति जो सागर मुंहिंजे आत्मा जो पीउ आहे। हाणे उहो ई शांति जो सागर परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो पंहिंजे स्व जे धर्म में टिको आणे। असांजे धर्म आहे शांति, ऐं असां छा था करूं? भॻवानु शांति जो सागर आहे, ऐं असां उनखे जोर जोर सां रड़ियूं मारे करे घंटा आदि वॼाए करे उनखे यादि था करूं। बाबा चए थो सुबुह सुबुह जो त हिन सृष्टि ते जीअं बैंड बाजा वॼंदा आहिनि। कोई काथां रड़ियूं कंदो आहे, कोई काथां टेप हलाईंदो आहे, कोई काथे घंटा वॼाईंदो आहे। चईंदा आहिनि असां भॻवान खे सॾु था करूं, यादि था करूं। हाणे ख़ुदि उहो शांति जो सागर, ऐं असां हुनखे हेॾो अशांत तरीक़े सां हुनखे यादि था करूं, हुनखे सॾु था करूं। असां हुनखे उथायूं था। हाणे भॻवानु सुम्हंदो आहे छा? तव्हां सुम्हिया आहियो न, तव्हां पंहिंजे पाण खे भुलिजिया आहियो। तव्हां भुलिजिया आहियो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा आहे। सुम्हियल तव्हां आहियो, अज्ञान अंधेरे में सुम्ही तव्हां पिया आहियो, ऐं उथायो मूंखे था। तव्हांखे स्वयं खे उथणो आहे, लेकिन उथाइण लाइ असांखे परमात्मा खे सॾु करण लाइ, परमात्मा त सुम्हंदो आहे न, शरीर त अथसि न उहो, ऐं उहो कुझु भुलिजंदो बि न आहे, छोजो त स्वयं ई ज्ञान जो सागर। बाबा चए थो इहे घंटा आदि वॼाइण जे बदिले त तव्हां शांति सां पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो। त हिन सां तव्हांखे स्वयं जी बि पहचान मिली। तव्हां बि अज्ञान जी नींद में जो सुम्ही पिया आहियो उथी वेंदव कि हा अरे मां त आत्मा आहियां, हिन शरीर में रहण वारी। शरीर त विनाशी कपिड़ो आहे, त मां ॾिसो हेॾनि ॾींहंनि खां हिन विनाशी कपिड़े में मोह रखी वेठी आहियां। मोह रखिणो खपे आत्मा में, मोह रखी वेठा आहियूं असां शरीर। शरीर त ख़तमु थी वियो, आत्मा वञी ॿियो शरीर वठंदी, ऐं असां अञा ताईं कंहिंजे लाइ था रहियूं? उन विनाशी शरीर जे लाइ। जीअं नंढो ॿार न, कीअं नंढे ॿार खां कोई चीज टुटी पईंदी आहे या गुम थी वेंदी आहे त चईंदो आहे न मूंखे त इहो ई खपे, रोईंदो आहे। उहे ई वॾा माण्हू बि शरीरनि जे लाइ रोईंदा, जेको विनाशी आहे। ॾिसो नंढे ॿार खे असां सेखारियूं था कि थी टुटी पई काॾां ईंदी, असां काथां खणी अचूं, ऐं असां स्वयं जो पंहिंजे पाण खे वॾो था सम्झूं, शरीर सां वॾो था सम्झूं, उहो ई ग़लती था करूं। उहो नंढे शरीर में बि आत्मा आहे, मां बि आत्मा आत्मा सम्झंदासीं त असांखे सभु ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि असां छो था दुखी थियूं, असां कंहिंजे लाइ था रोयूं। जेकी चीज विनाशी आहे, अॼु न त कल्ह ख़तमु थियणी आहे, हुनजे लाइ रोई करे हुन में मोह रखी करे छा कंदा? तंहिंखां सॼो त असांखे आत्मा में मोह हुजणो खपे न, कि उहा आत्मा जाॾे बि वई, जेको बि जन्म वठे सुठो वठे, हुनजो जीवन ॾाढो सुठो थिए, सुख शांति वारो थिए। ऊच ते ऊच बाप हाणे असांखे हिन ड्रामा जी पूरो नॉलेज ॾियणु आयो। कीअं हिन ड्रामा में पहिरियों सुख जो पार्ट हुयो हिन सृष्टि ते, हाणे धीरे धीरे करे कीअं हिन दुनिया में दुख जे पार्ट जो बि अंत थियण वारो। बाबा चए थो हाणे अॼु न त कल्ह बसि ये दुख जी दुनिया ख़तमु थी की थी, लेकिन कई माण्हू अञा ताईं चवनि था कि कलयुग अञा 40,000 वर्ष हलंदो, अलाए घणा वर्ष हलंदो। एतिरो दुख थी वियो आहे, रोटी खाइण लाइ न आहे माण्हुनि खे, माण्हू पता था खाइनि। त हाणे कीअं? बाबा त सभिनि जो बाप आहे न, सभिनि आत्माउनि जो बाप। त बाबा चए थो हाणे दुख जी दुनिया जो बि दुख जो पार्ट बि हिन ड्रामा जो ख़तमु थियण वारो, पोइ वापसि खां सुख जो पार्ट शुरू थियण वारो। असांखे अगरि हुन सुख हिन ड्रामे में जॾहिं सुख जो पार्ट हलंदो
जॾहिं सुख जो सीन हलंदा उन में अगरि पार्ट वॼाइणो आहे त उनखे उन दुनिया में ओड़ी दुनिया में रहण लाइ असांखे पहिरियों तयार बि थियणो पवंदो न। शरीर खे न तयार कराइणो आहे, ते आत्मा खे तयार कराइणो। छो जी मां जॾहिं हिन ड्रामा में जेको सुख जो पार्ट शुरू थियण वारो आहे उन समय मां आत्मा वञण वारी आहियां, शरीर न वञण वारो आहे मुंहिंजो। ये शरीर त मुंहिंजो विनाशी विकारनि सां पैदा थियल आहे न। शरीर कंहिंसां पैदा थींदो आहे? विकार मूत सां ई त पैदा थींदो आहे न। त इन अहिड़े गंदे शरीर में माण्हू मोह रखी वेठा आहिनि ऐं इन जे अंदरि जेकी चैतन्य आत्मा आहे उनखे माण्हू ॼाणे नथा। त उहो आत्मा बि हाणे विकारी थी आहे त शरीर बि विकारी आहे, लेकिन आत्मा खे असां निर्विकारी ठाहे सघंदा आहियूं। आत्मा खे परमात्मा खे जीअं आत्मा यादि कंदी त आत्मा विकारनि सां मुक्त थींदी वेंदी। आत्मा में शक्ति ईंदी वेंदी कि वो विकारनि सां मुक्त थींदी वेंदी, बुराइनि सां सभ सां मुक्त थी वेंदी, हिकदमि साफ़ स्वच्छ थी वेंदी आत्मा। लेकिन इहो शरीर त मां साफ़ न करे सघंदी आहियां, त हिन शरीर खे त मूंखे छॾिणो ई पवंदो। पोइ सतयुग में असांखे नयो योग बल वारो शरीर मिलंदो, सतो प्रधान प्रकृति जो ठहियल हुओ शरीर। पैदा उहा स्त्री पुरुष खां ई थींदा, लेकिन विकार सां न थींदा, आत्मिक शक्ति सां थींदा। आत्मा खे पावन हिते थियणो आहे, छो कि मुंहिंजो आत्मा खे सतयुग में वञिणो आहे। त बाबा चए थो हाणे आत्मा खे कीअं पावन ठाहियूं? परमात्मा खे यादि करो। हाणे भॻवान खे असां जॾहिं बि यादि करूं त हमेशह असांखे इहे यादि रहे कि भॻवान अर्थात निराकार परमात्मा केरु आहे? मुंहिंजो पीउ आहे। किथे रहंदो आहे? परम धाम में रहंदो आहे। हाणे हिन सृष्टि में ब्रह्मा जे तन में आयल आहे, त परमात्मा खे परम धाम में या ब्रह्मा जे तन में असांखे यादि करणो आहे। बाबा चए थो माण्हू त परमात्मा खे टिकट रिटर्न में ठोके वेठा आहिनि न, भॻवान में, तव्हां में, मूं में। पर बाबा चए थो मां कोई सभिनि में थोरी ईंदो आहे, न ही मां सभु जॻह आहियां। कोई सच्चे मन सां मूंखे यादि कंदो आहे त बि हुनजी मदद मां ब्रह्मा जे तन द्वारा ई कंदो आहे। या अगरि निराकार रूप में करणो हूंदो आहे त मां निराकार पंहिंजी शक्तियुनि द्वारा हुनजी मदद कंदो आहे। पर ईअं न मां कंहिंमें बि अची करे तव्हांजी मदद करां, शक्ति ॾेई करे मदद कंदो आहे, लेकिन परमात्मा ईंदो ब्रह्मा जे तन में ई आहे। ईअं असांखे सदा यादि रखिणो खपे। हाणे कंहिंखे बि असांखे भॻवानु ईअं न हा इहो बि भॻवानु, इहो बि भॻवानु, सभिनि खे जीअं असां पहिरियों चईंदा हुआसीं न इहो भॻवानु, इहो भॻवानु, हाणे ईअं न चइणो। छो जो इहे सभु चइण सां असांजी बुद्धि उन्हनि सभिनि में फसियल आहे न। असां भॻवानु यथार्थ भॻवान जो पहचान सां दूर थी विया आहियूं, उनखे भुलिजी विया आहियूं। त हाणे उहो यादि थो ॾियारे असांखे कि मां भॻवानु तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां, तव्हां मूंखे ई घड़ी घड़ी यादि कंदा आहियो। केरु यादि कंदी हुई? आत्मा। बाबा चए थो मनुष्य आत्मा एतिरे अज्ञान अंधेरे में सुम्ही पई आहे कि हुनजी आत्मा अंदरि दुखी थी थिए। कॾहिं कॾहिं कोई कमु कंदा आहियूं असां त असां चईंदा न असांजी अंतरात्मा मना थी करे, लेकिन ॿाहिरां जे हिसाब सां असांखे करिणो पियो। आत्मा दुखी थिए थी, आत्मा परेशान थिए थी, आत्मा बुरो कर्म नथी करणु चाहे, लेकिन असां पंहिंजे पाण खे देह अभिमानी जे वश करे करे हिन देह वारी दुनिया में रहंदे रहंदे देह जे रीति रचण, देह जे धर्मनि जे कारण असां पंहिंजी आत्मा जी जेका निजी धर्म हुयो, जेका निजी नियम मर्यादा आहियूं, उनखे बि असां भुलिजी विया आहियूं। ऐं उनखे बि असां अगरि आत्मा खे यादि बि अथसि त असां आत्मा खे करणु नथा ॾियूं। केरु नथी करणु ॾे? शरीर। त हाणे केरु ताक़तवर थी वई आहे? शरीर ताक़तवर थी वियो। कोई माण्हू त चईंदो आहे आत्मा कुझु बि न हूंदी आहे। अरे तव्हांजो शरीर कीअं थो हले? तव्हां दुखी केरु थो थिए? आत्मा ई त थिए थी। चओ त था मुंहिंजी आत्मा दुखी थी थिए, मुंहिंजी आत्मा मूंखे मना थी करे, लेकिन हिननि जे कारण मूंखे करणो थो पए। त बाबा चए थो तव्हांजी आत्मा ॾाढी दुखी परेशान थिए थी,
पर पाण देह अभिमान जे वश थी करे उन आत्मा जे दुख खे भी नथा पहचाने सघूं। वो आत्मा परमात्मा सां मिलण चाहे थी, शांति सां विहण चाहे थी, लेकिन असां सॼो ॾींहुं इहा हूअं अशांति में पंहिंजो जीवन था बितायूं। हाणे पंहिंजे धर्म खे पहचाने थी, मां आत्मा शांति मुंहिंजो धर्म आहे, शांति जो सागर मुंहिंजो पीउ आहे, शांति धाम मुंहिंजो घर आहे। हाणे उहो ई शांति जो सागर बाप मूंखे चए थो, हे जीव जी आत्मा, हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे शांत स्वरूप में यादि करो, शोर शराबे में न यादि करो, त तव्हांखे कुझु प्राप्ति भी थींदी, फ़ाइदो भी थींदो। अच्छा, मीठे मीठे सुखीले दे ॿारनि खे दी माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, बाबा चए तो ज्वाला रूप जी याद द्वारा स्वयं खे परिवर्तन कर, ब्राह्मण खां पोइ फ़रिश्तो पोइ देवता ठहो। जीअं अग्नि में चीज विझंदा आहियूं त नाम रूप सभु गुण सभु बदलजी वेंदा आहिनि न हुन चीज सां। ईअं ई मुंहिंजी आत्मा खे बि परमात्मा खे एकाग्र थी करे यादि करणु। एकाग्र अर्थात मां आत्मा निराकार बाप जी संतान आहे, बसि ॿियो कुझु बि मूंखे यादि न अचे। जॾहिं बि असां यादि करणु वियूं, थोरो सो समय जॾहिं बि तव्हां यादि था करो, हुन समय असांखे देह जे संबंध पदार्थ आदि कुझु बि न यादि हुजे, सिर्फ़ु मां आत्मा परमात्मा जी बात। जॾहिं अहिड़ी यादि हूंदी न असांजी हिकदमि निराकार आत्मा जी, मां निराकार आत्मा निराकार बाप छत्र छाया में आहियां, त परमात्मा जी यादि रूपी शक्तियुनि सां मुंहिंजी आत्मा जा जन जन्मांतर जा मैल भस्म थी वेंदा। मां आत्मा संपूर्ण निर्विकारी स्वच्छ थी वेंदी ऐं आत्मा हिकदमि परिवर्तन थी वेंदी आहे। अर्थात आत्मा जा जेका गुण अथसि उहो आसुरी गुण सां दैवी गुण थी वेंदा। त ईअं ई असां जॾहिं आत्मा जो दैवी गुण थी वेंदा त आत्मा हाणे ब्राह्मण आहे, पोइ फ़रिश्तो ठहींदी, पोइ मथां खां हेठि अची करे पोइ देवताउनि जो पाठ ॿुधाईंदी। स्लोगन आहे, शक्तिशाली आत्मा उहा आहे जो जॾहिं चाहे शांत थी वञे ऐं जॾहिं चाहे शक्तिशाली रूप धारण करे। भई असां शांत ईअं बि न वियो कोई पाण खे ईअं उल्लू ठाहे वञे, भई हीअ त कुझु चईंदी न आहे, कुझु बि करो, कुझु बि करे छॾियो, शायदि ही त कुझु चईंदी न। बाबा चए थो शांति जे समय असांखे शांत वेहणो आहे, लेकिन अगरि माण्हू अगरि कुझु ग़लति करे थो त हुन समय असांजो शक्ति रूप बि हुजिणो खपे। भई कोई असांखे ईअं कोई उल्टो सुल्टो शब्द न चए, न अहिड़ी मेड़ी दृष्टि सां न ॾिसे, कोई बि असांजे प्रति अहिड़ो कोई बुरो कर्म न करे, इहे त असांखे सावधानी रखणी आहे। लेकिन जॾहिं बि चाहियूं तॾहिं शांत वेहूं ऐं जॾहिं बि चाहियूं तॾहिं शक्ति स्वरूप धारण करूं। सिधी दुनिया में रहूं था, अहिड़ी कलयुग की दुनिया में, तो शक्ति रूप धारण करण बि अचिणो खपे। छा